सच्चो इश्क करे ॾिस। खुदा जो कसम ये दुनिया विसरी वेंदई। तुझे भाव जो अफसोस इन मोहब्बत घणन जा घर तबाह कया। बगावत का तुझे अड़ा रिश्तन सा जिन जे अखियन ते कारी पट्टी बदल है। नीस घटो घटो नीस दिया माबालस। मापा जो पान के बाह नहीं कंदस पूरो लंडो ही लठ। यो मेकअप ही सुर्खियूं हाणे बंद कर ये ना आ रहा है मतलब मुझे भाव जी जिंदगी जो सवाल है। कदर में पैजे लिखो मौला इनके अहिड़ी त सजा दे जो ज़बान में आवाज न निकरी सके। गुरीला इनके अहिड़ी सजा ॾिजां ये असां जे अॻियां झुकण ते मजबूर थे। गोरिल्ला तो कम शुरू कर अचदा सालार। बाबा साईं कल नरे सरदार सलमान के घुमाण वियासीं। असुल हारन जी ॾाढी दिल खुश थी पई। हाँ बाबा साईं कंहिं मानी कराई कंहिं लस्सी प्यारी। बाबा सलमान इनकार पो करे पर ॻोठ वारा छॾनि कोन पिया। हाँ बाबा मुखां पोइ ॻोठ वारनि जो ऐं ॻोठ जे न्याणियुनि जो ख़्यालु सलमान त कंदो। दादा साईं मां एॾी वॾी ज़िम्मेवारी किथे संभाले सघां। इहे तव्हां आहियो जो सभिनी ॻोठ वारनि खे मुट्ठी में बंदि कई वेठा आहियो। हाँ सलमान इहो असांजो प्यार ई त आहे जंहिं हर कंहिंखे इंसान ऐं इंसानियत जो सबक़ु ॾिनो आहे। सलमान मां अहिड़ो कुझु करणु थो चाहियां जो हिन ॻोठ में ग़रीब न हुजे। अदा साईं जेको तव्हां चाहियो था इहो थी सघे थो। बाबा साईं हिन ॻोठ में को ॿार ॼमंदो आहे त हुनजे कन में आज़ान ॾींदा आहियो ऐं नालो तव्हां ई रखंदा आहियो ऐं हू तव्हांखे दुआऊं कंदो आहे। हाँ बाबा सब कुछ तो मूं ॻोठ वारनि लाइ कयो आहे पर तव्हां बीठा छो आहे। अचो बाबा वेहो शहबाज़। रेशमा तू एतरी देर छो कई आ? वरी भी सोच सारंगा काथे असां गलती तो कोन था कयूं। रेशमा असां के ॻोठ वारा मिलण कोन ॾींदा। असां के ॿियो को भी रस्तो ना है। तू ही ॿुधाए आखिर छा कयूं? हिक ॿिए खां सवाइ जिंदा भी कोन रही था सघूं। सिर्फ एक इहो ही रस्तो आहे
पाण हली शहर में शादी कंदासीं। सारंग मूंखे ख़ौफ़ थो थिए त काथे असां भॼण में नाकाम वियासीं न त पोइ असांखे ज़िंदा कोन छॾींदा। तोखां सवा ज़िंदा आहियां बि किथे। अच त हलूं, हितां को ॾिसी न वठे। ठीकु आहे, अल्लाह ऐं तुंहिंजो आसरो आहे। हल त हल। बाबा मां पंहिंजी ज़िंदगी बि तबाह कयां, न एतिरो पढ़ायो आहे न एतिरो ॾुख थियां। मिले थी नौकिरी जंहिंजे पोयां भॼंदा रहा तो। पुट ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾियो, राब जी शादी करायो, छोकिरी बि जवान थींदी थी वञे। हाँ हलीमा, तो वारी ॻाल्हि इहा बि सही आहे, पर आसिफ़ मञे ई कोन थो। जेॾीमहिल वञ तेॾीमहिल इनकार कयो वेठो आहे। हुन चेरे खे इहा बि ख़बर न आहे त इस्लाम में घणो देरि न्याणी विहारणु चङो ई न आहे। न्याणी जवान थिए त उनखे परणाए छॾिजे, पर हिन खे सम्झाए केरु? बाबा मुंहिंजी शादी खे छॾियो, कंहिं सुठे माण्हू खे 2-3 लख ॾेई अता जबार खे नौकिरी वठी ॾियो। हा दा, माण्हुनि में सचाई आहे किथे, रुगो था ॼण कूड़ा दिलासा ऐं आसरा। माण्हू पैसा खाई वेंदा, वापसि रुपयो न ॾींदा। इन जे करे तूं शादी कर, पंहिंजो घर आबाद कर। अदा जेका अबा ऐं मां जी मर्ज़ी मूंखे क़बूल आहे। पुट पंहिंजी माउ खे चओ त वञी आसिफ़ खे सम्झाए, जे राज़ी थी थो पवे त कयूं तुंहिंजी शादी धूमधाम सां। अम्मा हिकु चकर आसिफ़ ॾे वञी ॾिस, जेकॾहिं तूं चवीं त आसिफ़ खे हेॾे घुरायूं। मां आसिफ़ खे पंहिंजे तरीक़े सां राज़ी कंदुमि। ठीकु आहे अदा, पोइ आसिफ़ खे वञी मां वठी ईंदुसि। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला। सारंग तव्हांजे घर में का औरत ही कान थी रहे ते छोकरी केरा इनो तुंहिंजो असासा छा तू पंहिंजो रस्तो वठ छोकरी लाह निकाब केराई छोलाए निकाब छोलाए गोठ मां छोकरी वठी वेंदी उहा मां बर्दाश्त कोन कंदुसि लाह निकाब मां बि ॾिसां तू केराई छो ही निकाब लाए हले जरसा पंहिंजो रस्तो पकड़ तुंहिंजो छा वञे सारंग इन्हे मां तव्हांखे वञण कोन ॾींदुसि जेसीं ताईं छोकिरी निकाब न लाहींदी मां चवां थो इज़त सां पंहिंजो रस्तो वठ हटी परे थी हाँ हाँ मां रेशमा आहियां मां सारंग सां शादी करणु चाहियां थी रेशमा तूं हर सां गॾु थी वेंदी हाणे मां वधीक ज़ुल्म जी ज़िंदगी नथी गुज़ारणु चाहियां मां इन हरगिज़ करणु कोन ॾींदुसि तूं मूंसां हल कर मां इज़त सां तव्हां थो सारंग छॾ रेशमा खे मां घर वठी वेंदासीं अदा दो तव्हां ॿिन्ही खे ज़िंदा पूरे छॾींदो माना तूं ईअं कोन मुड़दे तोखे मोचा हणणा पवंदा छा चई हाँ छा चई
भाजाई बस इहा बुलबुली हिक ॾींहुं असांखे ज़रूर मुसीबत में विझंदी। तूं वधीक सफ़ाइयूं न कर। अदा ईअं न आहे जीअं तूं थो सोची। न्याणी कंहिंजे घर वई हूंदी ऐं तूं ग़लति न सोच। अच्छा अञा मां थो ग़लति सोचां? ठीकु आहे, तव्हां ॿई सही मां ग़लति। बस न अदा रमज़ान, हाणे ॿेली घर जो पटकोल आहे भाॼाई जे मथे ते रख। असां हथ मथे कयासीं। अदा दोदा तू तो सदाई ग़लति सोचींदो हुई। अदा खुदा खे मन, ॿेली खुदा खे मन, तूं बि भाॼाई वारा लफ़्ज़ साॻा न ॻाल्हा। अदा अदो ऐं भाॼाई रेशमा ऐं सरमद खे मिड़ई थोरो पाण खां ज़्यादा भाईंदा आहिनि। हिन घर में रुगो उन्हनि जी इज़त आहे, असां ॼण रहूं ई कोन था। मूंखे ईअं थो लॻे तव्हां ॿई रेशमा ऐं सरमद सां नफ़रत कंदा आहियो। अदा इन्हनि ॿिन्हिनि जो असां खां सवा आहे ई केरु? बदनसीबनि जो न माउ न पीउ, अलाह खां सवा ऐं असां खां सवा ॿियो केरु अथनि? भाॼाई तुंहिंजो ख़्यालु आहे त मां उन्हनि ॿिन्ही खां नफ़रत थो कयां, ईअं न? भाॼाई चए त कसम खणी ॿुधायूं तोखे, हो असांखे प्यारा आहिनि, प्यारा। अदा ज़ुल्म थियो, कहर थियो। छा थियो आहे चुरा? कहिड़ो ज़ुल्म थियो आहे? कहिड़ो कहर थियो आहे? अदा रेशमा सारंग सां निकिरी वई ऐं सारंग मूंसां ॾाढो विढ़ियो आहे। ॾिठो ई न भाॼाई, जन नागन खे तो खीर पियारियो, उन्हनि ई असांखे ॾंगियो। हाणे बिरादरी में असां कहिड़ो कंधु खणी घुमंदासीं? मिट्टी विझी वई असांजे मुंहं में। अदा ॿई ॼणा रोड तरफ़ वञणा, अच त हलूं। अदा बि हाणे वक़्तु न वञायूं, अच त हलूं, मता न पंहिंजे पहुच खां परे हलिया वञनि। सभ खां पहिरीं सारंग ऐं उनजे भाउ खे काबू करणो पवंदो, छो त सरदार खे ख़बर पइजी चुकी हूंदी। अदा मां हथ थी ॿधां, हिन न्याणी ते को ज़ुल्म न कजो। बस भाॼाई बस, वधीक हिकु लफ़्ज़ बि न कुझु चओ। मां हिन छोरे ऐं छोरी खे उफट मारींदुसि। अचो। अफ़सोस, सद अफ़सोस, मुंहिंजनि हेतिरनि कोशिशुनि जे बावजूद असांजे हिन ॻोठ में सुधारो छो नथो अचे? आख़िर छो? बाबा साईं, मां अञा ज़िंदा आहियां। तव्हांजे उसूलनि खे मां ज़रे जो फ़र्क़ु न अचणु ॾींदुसि। मुंहिंजे लाइ हुकुम बाबा साईं। हुकुम इहो आहे त मूंखे इहे ॿई मुजरिम खपनि ज़िंदा। ज़िंदा छो था? उन्हनि त ग़लती कई आहे, बल्कि गलतान कयो अथनि ऐं उन्हनि खे सज़ाए मौत मिलणु घुरिजे। न सलमान, असां कंहिंजी जान कोन वठंदासीं। असां त हक़ ऐं सच जा अलंबरदार आहियूं, कंहिंसां नाइंसाफ़ी कोन कंदासीं। बाबा साईं, उहे भली दुनिया जी कंहिं बि कुंड में हुजनि, शाम ताईं तव्हांजे कदमनि जे हेठां हूंदा, पोइ जेको इंसाफ़ कयो। ऐं हा, तोते खे चइजांइ त मुंहिंजे हुकुम खां सवाइ को बि ग़लति क़दम न खणे। मुक़द्दर में पंहिंजे लिखियो मौला, मुक़द्दर में पंहिंजे लिखियो मौला। अॼु जे नौजवान खे त ख़बर ई नथी पई त हुननि जे वॾनि मथां छा गुज़रंदी। बसि पंहिंजी अना ऐं इज़त ख़ातिर वॾनि जूं पॻूं उछाइनि था पेरनि में। अदाली लश्कर कोन छॾींदुसि हाणे सरदार ख़ान। सभ खां वॾी ग़लती कई अथई। सारंग जे माइटनि खे सज़ा त ज़रूरु मिलंदी। अदा दोदो वॾो ज़ोरावर आहे, पंहिंजी इज़त खे बचाइण ख़ातिर कंहिंखे बि मारे सघे थो। मूंखे त ॻणती सरमद जी आहे, छोरो छनो वीचारो ऐं हुनजी भेण उनखे इज़त सां जीअण बि नथी ॾे। अदाली बख्श, दोदो सरदार साईं जे चवण खां बग़ैर को कमु कंदो छा? अदी मारवी जेकॾहिं शहबाज़ हुनखे हथु कयो
भाई बची कोन सघंदई जेकॾहिं वरी दोदे खे अॻ में मिली आहे न त दोदो बि बशक कोन कंदो नी ज़ाहिर आहे दोदे जी इज़त जो जनाज़ो न वठिजी वियो अथसि। अॼु जा छोरा त साईं मुड़नि ई कोन था, इश्क में पूरा आहिनि। अदा पुनल तो छा सोचो? छाजे बारे में भाॼाई? छो कराची कोन वेंदे या कमाइण? जी हा अदा, कराची ज़रूरु वेंदुसि, पर दोस्तनि फ़ोन करे ॿुधायो आहे त कराची जा हालात ठीकु न आहिनि, उनजे करे हिते आहियां। बाबा हिते रहण जी का ज़रूरत कोन्हे का। अॼु जा नौजवान ख़बर न आहे अलाए छा छा था कंदा वतन। केॾी महिल कंहिंजी इज़त जो जनाज़ो थो निकिरे, कंहिंजो तो पटको दूर थिए। अॼु जा छोरा मुड़नि ई कोन था। हा दाली बशक, कराची जा तमामु हालात ख़राब थी विया आहिनि। पुनल खे न मोकिलियो त सुठो आहे। हालात सही थियनि त पुनल पाण ई हलियो वेंदो। ठीकु आहे, जेकॾहिं कराची जा हालात ठीकु न आहिनि न त तूं हिते ई हुजे। न दाली बख़्श, मां कराची वेंदुसि। तूं अकेलो कमाइण वारो आहीं, मां बि कराची वञी कमाए ईंदुसि त जीअं घर जो गुज़र सफ़र सही हले। ठीकु आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। मुंहिंजो त बाबा वसी कोन थो हले। इनजे कॉलम जदा अलॻि अलॻि थी ॻोल्हियूं त पोइ ठीकु आहे, तव्हां बि होॾे वञो, तव्हां बि हेॾे वञो, मां हेॾे ॾिसां थो। पूरो बेलो मुंहिंजो घुमियल आहे, हितां जे बची न निकिरी सघनि। हा शहबाज़, वाक़ई बि हितां बची न निकिरनि। एतिरो करिणो आहे जो पके ते न चढ़नि। असां आहियूं मुआ जो पके ते चढ़ंदा। शहबाज़, कहिड़ी बि सूरत में उन्हनि खे ॻोल्हिणो आहे त पोइ अचो। मां में हिम्मत न आहे, मां हिम्मत इस्मा, थोड़ी हिम्मत कर ई ना पहुंची वञनि। डूंगर खे ऐं जे भाउ मरम खे वठी वञो, वठी वञी बंदि कयो। यादि रख डूंगर, मुंहिंजे पुट मूंसां ज़्यादती कई आहे, मां कॾहिं बि तोखे माफ़ न कंदुसि, कॾहिं बि न। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला। रमज़ान, मां तोखे झलियां थो, पंहिंजे भाइरनि खे झल। सरदार खान खां सवा कमु को बि न कनि। जानण मां छा कयां, मां त मजबूर आहियां। ॻोठ में हर माण्हू मूं ते खिले थो, मां छा कयां। पूरो बंदोबस्त थियल आहे, तूं रुगो हाणे कफन जी तयारी कर। ॾाहो थियो बिलाल, ॾाहो थियो। सरदार खान विच में पियल आहे, तव्हां मुड़ी वञो। चुप न रहंदासीं जानण, जेसीं ताईं हुन छोरे खे न मारींदासीं तेसीं ताईं न मुड़ंदासीं। पोइ जेको सरदार खान फ़ैसिलो करे उहो दोदो ऐं बिलावल खे क़बूल आहे। चुप कयो दा, चुप कयो, मां बाहूं थो ॿधाऊं। सरदार खान इन पूरी रियासत जो मालिक आहे, उन खां मुंहुं मोड़ींदासीं त मारिजी वेंदासीं। रमज़ान, इहो त ठीकु थो चईं तूं, पर इज़त खां वधीक ॿी का शइ न हूंदी आहे। तूं छा सम्झाईंदे अदा असांखे? तो बि ज़िदी ऐं मां बि ज़िदी, हाणे त पहाड़ ॾारींदासीं, पहाड़।
जेकॾहिं पहाड़ डालना अथई त बि देर न कर, मुंहिंजा दोस्त उते तयार बिठान, अच हुननि जो पीछो कयूं। बिलाल बिलाल सोच कुछ, बिलाल सोच। छो मुंह लिकायूं पियो हैं? मासा सरमद मुंह लिकाए सुतो पे छा ॻाल्हि आहे? मां हिन दुनिया में नाकारा इंसान आहियां, जी हर तरफ का सिर्फ दुख ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि। सरमद असां तुंहिंजे हर दुख में शरीक आहियूं, तूं गम न कर। सरमद पुट, तूं मुंहिंजो भाणेजो आहीं, पुट जे बराबरि आहीं, इहे हाल कहिड़ा कया आहिनि? सफ़ा मलंग थी हुई। मामा मासाद अली कहिड़ो ॻोठ में मुंहुं खणी घुमां, भेण जो भॻल आहे। असीं माण्हुनि जे ताननि खां कॾहिं किथे मुंहुं थो लुकायां त कॾहिं किथे थो लुकायां। कयां त आख़िर छा कयां मां, तव्हां ई ॿुधायो। न मरी तो सकां, न वरी जी तो सकां। ॾिस तो था, ॾिस तुंहिंजे साम्हूं बब्बर शेर बीठो अथई। भाड़ियो तो मां बि न आहियां भुतार, तुंहिंजो फ़ैसिलो जो हुकुम मां भी मना थो। रेशमा तू दिल न लाए, असां हर हाल में शहर पहुचंदासीं। शहर पहुची पोइ पाण ॿई शादी करे बाक़ी जिंदगी पंहिंजी सुकून सां गुज़ारींदासीं। मोहब्बत जो, प्यार जो। मुंहिंजी कहाणी जो नालो आहे मुक़दर। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छाहे, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छाहे। सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे, सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे। मुक़दर में पंहिंजे